सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान पारां अंजुमन तरकीब पसंद मुसन्फ़िन टंडो मोहम्मद खान चैप्टर जे सहकार सां सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शहर आगादान आगा जी सालगिरह ऐं सार्थ अदबी रिहाण रचाई वई। इन मौक़े ते सालगिरह जो केक काटे आगादान आगा खे सिंधी टोपी अजरकनि लुंगियुनि गुलनि जे हारनि जा तोहफ़ा ओढाया विया। जॾहिं त गुलदस्तनि समेत गुल खज़केली पारां खेसि शाह जो रिसालो तोहफ़े तो ॾिनो वियो। तक़रीब खे नामुर समझवण आगा अनवर पठान नामियारे शाइर वहीं खेक आगा जान आगा रफ़ीक असलगारी एज़म भट्टी एजाज़ अली जिस्कानी नूरसन भट्टी तमीज़ कुरैशी डॉक्टर जमाल नासिर सोरंगी गुल खज़केली पप्पू बलोच प्रिय माजजान सरंदी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आगादान आगा बेहतरीन शायर होने सां गॾोगॾु बहितरीन नसलनि में विस कहानीकार ड्रामा निगार समाई सुधारक है। हू घणरुखी शख्सियत जो मालिक है जंहिं सिंधी ॿोली इल्म अदब जी ख़िदमत में वॾो वक़्तु गुज़ारियो आहे। हिननि चयो त डाखोड़ी अदबी कारकुन सां गॾु शख्सियतुनि जो न पर इदारनि जी मज़बूती जो क़ाइल आहिनि।